बचणगे भुट्टो दे नारे बचणगे जिए भुट्टो। आ गया बिलावल, देखो छा गया बिलावल, आ गया बिलावल। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MNA मरकज़ी इतलात सेक्रेटरी शादिया तामरी तक NA 216 जे मुख़्तलिफ़ यूसीज़ जो दौरो कयो। मुख़्तलिफ़ हंधनि ते हलंदड़ तरक़ियाती स्कीमनि जो जाइज़ो वरितो और रोडनि जो इफ़्तिताह कयो। PPMNA शादिया तामरी जो मुख़्तलिफ़ हंधनि ते आवाम पारां गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो वियो। PPMNA ज़ाहिदाबाद लॻ भील बिरादरी जे ख़ुशियुनि भरे काज में शिरकत कई। बोड़े जी स्टाफ ते समय कारकुननि PP अॻुवाण शेर खान वसाण जी अॻुवाणी में गुलनि जी वर्खा कई। PPMNA जो काफ़िलो ॻोठ रुख जमाल पहुतो, जिते सैयद जमाल शाह पारां PPMNA शादिया तामरी जो दोलनि शरनाइन गुलनि जी वर्खा सां शानदार आजा कई। PPMNA शादिया तामरी शोगारा में कुछ अरसो अॻु शहीद थियल फॉरेस्ट ऑफिसर सैयद मुजतबा शाह जी आख़िरी आरामगाह ते दुआ घुरी ऐं गुलनि जी चादर चाढ़ी। PPMNA ॻोठ रुख जमाल में रिथियल तक़रीब में शिरकत कई। ॻोठ जे नेक मर्द सैयद जमाल शाह जे ॿारनि MNA शादिया तामरी खे गुलदस्ता पेश कया ऐं पिंडाल में वेठल हज़ारे माण्हुनि PPMNA जो वालाना इस्तक़बाल कयो। तक़रीब जो आगाज़ तिलावत कलाम पाक सां कयो वियो। आयल महिमाननि खे मेज़बान सैयद जमाल शाह आजाणो ॾींदे चयो त आऊं पंहिंजी बिरादरी भाइरनि सैयद अब्दुल्ला शाह, जानी शाह ऐं फैमिली समेत आस पास जे हमदर्दनि जे 10 खां मथे ॻोठ जंहिंमें ख़ासकेली बिरादरी, शर बिरादरी, आराई बिरादरी ऐं किलेतरी बिरादरी PPMNA शादिया तामरी ते एतमाद करे PP में शमूलियत जो ऐलान कयूं था। पंहिंजे ख़ानदान समेत ऐं पाड़े वारनि ॻोठनि मुंहिंजो भाउ सैयद अब्दुल्ला शाह, मुंहिंजो भाइटो जान अली शाह, मुंहिंजा सौट मोहम्मद हसन शाह, पीर अली शाह, असगर शाह, अमीर अली शाह ऐं पाड़े वारो ॻोठ लाल मोहम्मद ख़ासकेली मां आसकेली, ॻोठ मोहम्मद ख़ान शर, गुलबेग शर, पंहिंजनि सॼे ॻोठ भारुनि समेत सां गॾु मां इन साथ सां गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयां थो। तक़रीब खे सदारती ख़िताब कंदे PPMNA शादिया तामरी चयो त PP में शमूलियत कंदड़नि खे दिलि जी गहराइनि सां भली कार चऊं था। मुल्क जे अवाम खे घुर्जे त पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जा हथ मज़बूत करे जीअं हिन सिलेक्टेड हुक्मरान मां जान छॾाए सघूं। पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जंहिं हमेशह अवाम जी भलाई लाइ सियासत कई आहे। सब खां पहिरियां पाकिस्तान पीपल्स पार्टी में साईं जमाल शाह, साईं अब्दुल्ला शाह, हुननि सां गॾु हुननि जी फैमिली जा तमाम मेंबर्स, हिते जा तमाम जेके ॻोठ नालनि सां त लिस्ट सॼी साईं जमाल शाह अनाउंस कई आहे। मुख़्तलिफ़ बिरादरियूं, ख़ासकेली बिरादरी, शर बिरादरी, आराई, ॿिया सभु साथी जेके माइनॉरिटीज़ जा बि आहिनि, सभिनि खे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी में भली कार थी चवां, वेलकम थी चवां। मूंखे ख़बर आहे त साईं जमाल शाह पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो वॾो अरसो बेशक पाकिस्तान पीपल्स पार्टी जे घणनि माण्हुनि सां दोस्ती में, संगत में निभायो ज़रूर आहे, पर सियासी तौर ते फ़ैसिलो वठणु हिकिड़ी आउं सम्झां थी ज़िंदगी जी वॾी
फैसला कुन लम्हो हूंदो आहे। आसान न हूंदो आहे कंहिं लाइ बि सियासी तौर ते फ़ैसिलो करणु। ऐं हुननि ग़रीबनि जी हिमत खे सलाम थी पेश कयां ऐं जस हुननि माण्हुनि खे जिन्हनि हुन वक़्तु बि पीपल्स पार्टी जो साथ ॾिनो जॾहिं वॾा माण्हू ख़ौफ़ में मुब्तला हुया, पर उहे ग़रीब रस्तनि ते निकिरी ईंदा हुआ ऐं चवंदा हुआ जे भुटो त सलाम आहे हुननि माण्हुनि खे ऐं मुबारक आहे हुननि माण्हुनि खे त उहे शाह साहब खे बि पाण हिन अवामी पार्टी में वठी आया। तव्हांजी हुन हिम्मत खे ऐं हुन जज़्बे खे ॾिसी आऊं सम्झां थी त सभु मुतासिर थिया आहिनि। इहे माण्हू जेके सांगड़ जा रहवासी आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल आहिनि, यूसीज़ मां बि आयल आहिनि। सांगड़ जी हालतूं जीअं अदा अली हसन ॻाल्हि कई, जहांगीर ॻाल्हि कई त सांगड़ जी हालतूं कंहिंखां बि लिकियल कोन हुयूं। आऊं त अॼु बि चवां थी, जीअं शाह साहब चयो त आऊं कंहिंजो मुरीद न आहियां। मुरीद हुजणु खपे रब जो, अल्लाह जो। इज़त बिल्कुलु कयो मुर्शिदनि जी, पर सियासी फ़ैसिलो पंहिंजो वठो। इहा सोच पंहिंजी हुजणु खपे त तव्हांजे बच्चनि लाइ कहिड़ो लीडर बहितर आहे। ये सिंध का सौदा करने को तैयार है अगर इनको मिनिस्ट्री मिल जाए, अगर इनको हुकूमत की गाड़ी और एक झंडा मिल जाए, उस पर ये बिक जाते हैं। ना हमने ऐसी सियासत की है, ना हम ऐसी सियासत करना जानते हैं। हम सिंध के मसलों पर बात करते हैं, हम पाकिस्तान के मसलों पर बात करते हैं। और आप सबके लिए चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी ने 27 फरवरी को जो कॉल दी है, वो इस मुल्क को इन जालिम हुक्मरानों से बचाने की कॉल है। हम लब्बैक कहते हैं उस कॉल पर हाथ उठाकर। 27 फरवरी पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन की उस कॉल पर हम लब्बैक कहते हैं। हमें इमरान खान से निजात हासिल करनी है, हमें इस नालायक हुकूमत से निजात हासिल करनी है। हमें मुस्तकबिल के वजीर आजम जनाब बिलावल भुट्टो जरदारी को इस मुल्क की वजारत उज़्मा देने के लिए जो भी करना पड़ेगा हम करेंगे, हम लड़ेंगे, हम मरेंगे, लेकिन बिलावल भुट्टो को पाकिस्तान का वजीर आजम बनाएंगे इंशाअल्लाह। वजीर आजम बिलावल। ॻोठ रुख जमाल जी तक़रीब जे इख़्तिताम बैदि सैयद जमाल शाह पारां रखियल मांझांदे में पीपी अॻुवाणनि शिरकत कई ऐं बैदि में PPMN शाज़िया तामरी जो काफ़िलो खिपरो पहुतो, जिते सवें कारकुननि खिपरो पहुचण ते PPMN शाज़िया तामरी ऐं संदसि काफ़िले जो गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो। PPMN डिग्री कॉलेज खिपरो जी नई बिल्डिंग जे कम जो जाइज़ो वरितो ऐं तक़रीब में शिरकत कई। उन दौरान PPMN सांगड़ खिपरो रोड लॻ ॾिनल कानूनी खे रोड जो बि इफ़्तिताह कयो ऐं बाद में सिविल अस्पताल खिपरो जो दौरो कयो, मरीज़नि जी अयादत कई, ॾुख ऐं सूर मालूम कया। PPMN मोहिन हुकूमल पंहिंजी बिरादरी समेत PP में शमूलियत जे ऐलान वारी तक़रीब कई, जंहिंमें PPMN शाज़िया तामरी पहुती। मुखी हुकूमल पंहिंजी बिरादरी समेत पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। PPMN शाज़िया तामरी ॻोठ जमालाबाद तालका खिपरो जे जनरल सेक्रेटरी उमर गुल हिंगोर जो जे डिनर तक़रीब में शिरकत कई। PPMN जे काफ़िले जे पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो। PPMN शाज़िया तामरी जे दौरे दौरान PP सिंध जो सूबाई नायब सदर सरफराज़ राजड़, ज़िले सदर अली हसन हिंगोर जो जनरल सेक्रेटरी जहांगीर जुणेजो, तालका खिपरो जो जनरल सेक्रेटरी अमानुल्लाह हिंगोर जो,
सिटी सदर इम्तियाज़ दर्स, तारिक मरी पीपी तालका खिपरो जो सदर, अमानुल्ला मरी, वसीम कायम खानी, खलीफ़ो इसाक सोलंकी, शाहिद मरी, कादिरदाद खान मरी ऐं ॿिया पीपी अॻुवाण ऐं वर्कर संदुसि कारवां में गॾु हुआ। कैमरामैन टीम सां गॾु एडी कुंबर सां गॾु।